कोन थो खानू पहिरें मूंखे इहो त ॿुधाए आचर किथे आहे? हिते त बीठो हुयो मूंखे जी मां वण जे हेठां साह थो खणा। आचर ओ आचर आचर हिते कोन्हे, जे आहे बि न त मूंखे ॾिसी खिसकी वेंदो। हाणे हीअं कयो तव्हां हिते बीहो त मां ॻोल्हे थो अचांसि। खानू मूंखे ख़बर आहे जेसि ताईं मां हिते आहियां न तेसि ताईं कोन ईंदो, मुंहिंजे वञण खां पोइ ईंदो। भला ॿुध मीर नबन खे काॾे थो वरितियूं वञी, ये थेलियूं काॾे खणायूं अथसीं? आचर हथ कोन आयो न त पोइ हिनखे त वञी पेश कयां। जेकॾहिं आचर अचे न त ॿिली हुनखे इहो नियापो ॾिजांइ त माला तो ॻोठ अचे। ठीकु आहे। खानू दुआ कजांइ, मुड़ुस माण्हू थी जाए मथां बारी ते हुकुम तुंहिंजो खपे यार। खानू वञो यार अचे था चङो पोइ यार यारी। अरे आचर ॿुध त काॾे गुम थी वियो आहीं? किथे हुअसि? छो? वॾो ऐं नबन आया हुआ, तुंहिंजी पुछा कयाऊं। ख़बर हुई इन करे त लिकी वियो हुअसि। वॾो पियो चवे त आचर हथ अचे त पेश कयांसि। मरी वियुसि। खानू मां हलाए थो। काॾे वेंदे? फ़िलहाल मूं कंदुसि कुझु ॾींहं। हाणे साह न वञई, नबन खे वठी वियो आहे पेश पवण लाइ। इहो सही आहे, नबन पको आहे बा, पाणे जेल काटे ईंदो। तोखे छा थो थिए? हरू भरू जेल खां वञी थो साह। असां रोल माण्हू अलाए कॾहिं ज़मानत थिए, एतिरा ॾींहं बि जेल में केरु वेहंदो? भला नबन माण्हू न आहे छा? अदा नबन वॾो चिचड़ा, उनखे जेल जी कहिड़ी परवाह? हाणे ॿुध, वॾो चई वियो आहे त जीअं हथ अचई न त ॻोठ माला तो रवानो कजांसि। ठीकु आहे, पोइ वञा थो ॻोठ। तरस तरस एतिरो जल्दी वञी छा कंदे? खानू जे राति मूं वटि अची न त पोइ मां तो वटि शाम ताईं वेठो हुजां। राति अचां त सही, पर कंदासीं छा? हलंदासीं दीदार करण। एतिरो मुंहुं में साह कोन्हे जो वतां तोसां टंगू हणंदो। चङो हाणे मां हलां थो, राति कीअं बि करे अचिजांइ। कोशिश कंदुसि, पर हाणे ॿुध ख़्याल सां वञजांइ। जबार वारा कात कुआरियूं खयूं घुमंदा था वतनी। तुंहिंजी दुआ खपे खानू, बाक़ी आचर खे मारणु एतिरो सवलो न आहे। चङो हला भाई। हला भाई। जबार जन रस जो फ़ख्र दा कंध मथे करणो अथव त भाऊ पोइ मीर वारनि मां हिकिड़ो लेटाइणो अथव। जे रुख चढ़िया न त घटि कोन कंदासीं कमदार। वाह अड़े जुमा वाह, अरे रे जान नहीं, हिकड़ी दब सां यारी छॾे वे। अचर तोसां यारी उहो रखे जेको लोह जो माण्हू हुजे, पाण आहियूं चमड़े जा माण्हू छिजी पऊं कंहिं नमूने सां त पोइ छो? तूं माण्हू ई, तोखे न गोली लठ कुहाड़ी असुरी न करी त पोइ? अरे ॿुधाए, तोखे मूं छा कयो? तूं मांखे कुझु कोन कयो आहे, पर तोसां गॾिजण जे करे रेस मांखे घणो कुझु कयो थी आहे नमूने सां। काॾे थो वञी? हिते ई आहे भाउ। हलिया त ॻोठ हलूं, एहसान वारे होटल ते तोखे चांहि पियारियां। हलिया अच अच। इज़त करे थो। जबार जन रस जो पूरो पूरो राज़ पोइ तव्हांजे मथां आहे। जंहिंजा वधीक भरोसो खटणु चाहियो था त अदा आचर आचर किथे? आचर कोठड़ा पियो हुजे। जबार मीर नबन शहर वियल अथव, आचर अकेलो अथव। ओठ ते पहुचण न ॾिजांसि। वारो कर, ॾिसां तुंहिंजी मुड़सी अॼु। अॼु जे आचर बची वियो न त असां जमाल ख़ान जा पुट ॾींदा आहियूं। अचो रे।
अचर हली पए हिकिड़ो मरे त सुठो आहे दुश्मनी का त दांगी भॼंदी वाह 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 जब बारा वाह अॼु ॾिसां तुंहिंजूं मुर्सियूं